अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरिया चार जेडीओ न्यूज़ ऐं यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रिंद जी मुल्क में कोरोना मुतासिरनि जो अंग 304 ताईं पहुची वियो। वधीक तफ़सील ॿुधण लाइ असांखे जॉइन कयो आहे चार जेडीओ न्यूज़ जे स्पेशल रिपोर्टर यूसुफ रिंद। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो वञा, कोरोना वायरस जे ख़ौफ़ खां सिंध जे मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि, ख़ुसूसन में फिरोज़ ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ जेके ज़िला आहिनि, रानीपुर, सखर ऐं मुख़्तलिफ़ इज़ला जेके बि आहिनि, जेके क़ौमी शहरात ते क़ाइमु जेके वॾा वॾा शहर हुआ, उहे जेके आहिनि तक़रीबन बंदि नज़र अची रहिया आहिनि। उन खां अलावा क़ौमी शहरात ते मामूल खां घटि जेको आहे ट्रैफ़िक नज़र अची रही आहे। मुख़्तलिफ़ स्टाफ अने मुख़्तलिफ़ शहरनि लाइ वीज़ा जेके मुसाफ़िर आहिनि, जेके एमरजेंसी तौर ते ॿाहिरि निकिता आहिनि, उहे बि तमामु सख़्तु परेशान नज़र अची आहिनि, छाकाणि त क़ौमी शहरात ते हस्ब मामूल खां घटि ट्रैफ़िक नज़र अची रहियो आहे। केतिरा ई तिजारती मराकिज़, शॉपिंग मॉल बंदि नज़र अची रहिया आहिनि। कोरोना जे ख़ौफ़ खां शहर जी अक्सर जेके बाज़ारूं आहिनि विरहा नज़र अची रहियूं आहिनि ऐं हुकूमत सिंध तरफ़ां पूरे ज़िले में कल्ह सूचो लॻण खां पोइ शहरनि में हिकिड़ो ख़ौफ़ छायल आहे। जी